जियां चाहे थो त मुंहिंजे मथों बुरो वक्त ई न अचे त चार कम पाण वटि रखजांइ। जवान जी औलाद बुरो वक्त छा तोखे ॾिसंदो बि कोन। चार कम रखजांइ। नंबर 1 ते फुजूल खर्च कॾहिं बि न कजांइ। जिन कपड़नि सां तुंहिंजो गुज़ारो थिए थो, जंहिं चौपल सां तुंहिंजो गुज़ारो थिए थो, उन्हनि सां गुज़ारो कंदो अच। फुजूल ख़र्च खां बचाए पाण खे रब बि मना थो करे त ए इंसान फुजूल ख़र्च न कजांइ। फुजूल ख़र्च करण वारो शैतान जे मिसाल। फुजूल ख़र्च करण वारो। नंबर 2 गुस्से जी हालात में कंहिं दोस्त सां गलत अल्फाज न कढजांइ। हा जवान हा। नंबर 3 कॾहिं बि कंहिं इंसान खे पंहिंजी महफ़िल मां बेइज्जतो ऐं ज़लील करे न धिकारजांइ। याद रखजांइ, इन हिकिड़े खे बेइज्जतो ऐं ज़लील करे धिकारींदे त 3 ज़ाहिरा ॿिया ॾिसंदई ऐं उहो हिकिड़ो 50 माण्हुनि में तुंहिंजी बदनामी बि कंदो। याद रखजांइ ए इंसान। नंबर 4 पंहिंजनि रिश्तेदारनि अज़ीज़नि सां अदब ऐं इख़लाक़ जे तरीक़े पेश अच। जेकॾहिं साम्हूं वारा ख़राब था हलनि तूं उन्हनि सां उन्हनि जहिड़ो न थी जाएं। जवान जी औलाद, जेकॾहिं इन्हनि कमनि में तुंहिंजो वक़्तु बुरो अची वियो, मां शेख ज़ुबैर दावा सां थो चवां, ख़ुदा जो कसम, कहिड़े बि दुनिया जे कोने में हूंदे मूंखे मैसेज कर, मां पहुची अचे तोसां भाकुर पाईंदो। हा जवान, वाइदे सां थो चवां, ये 4 कम पाण में रखजांइ। जिंदगी भर बुरो मोड़ छा बुरो वक्त भी नहीं। हा जवान जी औलाद हा, तुझी जिंदगी भी सुठी गुजरंदी ऐं उन्हनि इंसाननि जे आॾो हिकु गुलाब जो गुल हूंदे। मां मञा थो तुंहिंजी जिंदगीअ में बेसुरा इंसान भी ईंदा, नासहू इंसान भी ईंदा। नासहू मन सम्झे थो न, जेके तो ते जलंदा उहे भी ईंदा, उन्हनि खे भी बर्दाश्त कजांइ। याद रखजांइ, उन्हनि खे बर्दाश्त कंदे न त 2 फ़ाइदा ज़रूर मिलंदे। कहिड़ो? जिन खे तूं बर्दाश्त कयो आहे वक़्तु उन्हनि खे तुंहिंजे आॾो झुकाईंदो। पहिरियों फ़ाइदो इहो आहे। ॿियो फ़ाइदो कहिड़ो आहे? उन्हनि जे आॾो तूं पंहिंजो रौब बरक़रार रखंदो ईंदे। जवान जी औलाद, रौब सम्झे थो न? रौब। हिकु फ़ोन कंदे त 10 ॼणा बीठा हूंदई। इहो रौब तुंहिंजो बरक़रार रहंदो। दावा सां थो चवां, जेकॾहिं तूं चाहे थो मां ईअं ई रहां जेके शेख ज़ुबैर ॻाल्हियूं कयूं, त इहे 4 अमल जेके ॾिना थी मां, इन्हनि ते क़ाइमु रहिजांइ। बुक खणी लिखी छॾ। सुबुह जो निंड मां जीअं उथे ॿाहिरि निकिरण खां पहिरियों इन बुक ॾे नज़र ज़रूर कजांइ। हा जवान, बाद में अहिड़ी लाइफ तुंहिंजी गुज़रंदी, अहिड़ी लाइफ तुंहिंजी गुज़रंदी जो तोते माण्हू नकुल न कनि त मूंखे चइजांइ। तोते माण्हू नकुल कंदा, रीस कंदा, तो जहिड़ा थियण जी कापी कंदा मुंहिंजा सोणा, पर थी न सघंदा। जेको तूं आहे तूं ई आहे, तो जहिड़ा न थी सघंदा। अल्लाह जो कसम, बुक खणी हिलमल लिखी छॾ। जवान जी औलाद, हिलमल लिखी छॾ। घर खां ॿाहिरि जंहिंमहिल निकिरे न त हिन बुक ॾे नज़र ज़रूर कंदो कर। जेकॾहिं इहो बि टेम कोन्हे त पोइ कहिड़ो इंसान आहे तूं? ख़ुशि नसीब इंसान आहे जो असांजे वीडियो जे ज़रिए ते तोखे नॉलेज थी मिले। 2 माण्हू किताब न वठण जे लाइ बि परेशान थी,
ज़िंदगी जे बारे में असांखे किताब मिलन त कहिड़े तरीक़े ज़िंदगी गुज़ार तोखे न ट्यूशन जी फीस थी ॾियणी पवे, हाँ न स्कूल जी तोखे मंथली थी ॾियणी पवे। मुंहिंजा सोना फ्री में तोखे सबक थो मिले। फ्री वारे सबक खे त हर कोई ठुकराईंदो आहे, जॾहिं वरी ओड़ा मोड़ ईंदा आहिनि त पोइ हर कोई उनखे गौर ॾेई ॿुधंदो आहे। हाणे जेकॾहिं गौर ॾेई ॿुधई त अहिड़ो वक़्तु बुरो ईंदई न मुंहिंजा जानी। हेॾे त ॾिस थोरो खिल त आहे, खिल सां मूंखे छा लॻंदो आहे ख़बर त छा लॻंदो आहे? खिल सां मूंखे तूं गुलाब जो गुल लॻंदी। तू न खिल, तू नाज़बू जो गुल तो लगे। मुझा सुना तुझी खिल ही एडी बेकार आ। ये न खिल, दंद न कढबान। इन में चेहरे ते मुस्कुराहट रखबी आ। चेहरे ते जेका मुस्कुराहट होंदी आ न, उहा इंसान के गुलाब जो गुल कंदी आ। हाणे तव्हां सोचींदो त मुनाफ़िक के भी त ईअं रूप होंदा। अरे बाबा, मुनाफ़िक जी जेका मुस्कुराहट परे खां पधरी आ, समझी वेंदो उन इंसान ते। हा जवाना हा, रख त अल्लाह ते, रुगो अमल त करना इन लेक्चर ते। जेको अमल करण जी कोशिश करे जा अहद करे, वो कमेंट्स में जरूर लिखे त इंशाअल्लाह या रब। क्या इंशाअल्लाह या रब? इंशाअल्लाह रब तो के उन मंजिल ते भी पहुंचाएंगे। जज़ाकल्लाह खैर, मासलाम। وإذا تأخر مطلب فلربما في ذلك التأخير كل